Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी हिन अंगण ते मोर लगी वई बहारी गुलन लाई गुलजारी हिन अंगण ते मोर लगी वई बहारी कलंदर लाल गंदो ढोलण खीर पिया दो बाजाई ॾुध विलोड़ी दी बाबल मखण खाईंदो वो हिन अंगण ते मोर लगी वई बहारी वो गुलन लाई गुलजारी लगी वई बहारी वो गुलन लाई गुलजारी बाजाई ही वठ पैसा बापो कमाईंदो आ तब तुंहिंजे हथ ते ॾींदो आ अदो मोहरम कमाईंदो आ तब तोखे ॾींदो आ हीअ अथई ढोलू जी कमाई वठ ऐं हा भाजाई आस्ते आस्ते मुंहिंजी कुंवार जो ॾाज बि ठाहींदी वञ तुंहिंजी कुंवार किथे आ तुंहिंजी कुंवार मुंहिंजी कुंवार ज़रूर ईंदी हिन घर में जे न त तूं घर जो कमु कंदे कंदे वक़्त खां अॻु में ई पोड़ी थी वेंदी अरे माठ करे वें तो या वठी मुंडीअ खां उछलाई हेठि ॿुधाए कंहिंखे बुखार ॾेई आवां बाबा बुखार काथे थो मिले ऐं आलू बुखार जी मौसम कान्हे बाकी अंगूर सूफ केला पली मटर पटाटा टमाटा मेहा आड़ू सब जाम पिया आहिनि बाज़ार में हल ॼाड़ी तहणी तो ॼण गंढ भाॼियुनि जी ऐं शयुनि जी वठी आयो आ भाॼाई जे मां शहर मां भाॼी वठी ईंदुसि त चाचा सूबे भला वीह वठंदो ऐं बाबे खे ॾे पैसा त वञी टमाटा बसर चाचा सूबे भला खां वठी अचे अबा मां ॼण भाॼी जो ॿार खणी सघंदुसि लवा है ना मूंखे सच सच ॿुधाए त पैसा काॾां आंदा अथई बाबा महिनत कमाई जा पैसा आहिनि जे मूं ते इतबार नथो अचई त चाचे भोग खां ऐं अधे राणी खां वञी पुछजां शहर में झुमिर जो मुकाबलो खटे आयो अथई तुंहिंजो पुट ढोलू तोखे हथ न पेर तूं झुमिर जो मुकाबलो कीअं खटियो आहे बस वाणी आई ॻाल्हि इतबार कोन कंदा हो तूं महरम छो पियो भॼंदो अचे बाबा बाबा चाचे पीराणे खे न पंहिंजो करम खाने जा माण्हू धक हणी विया पीराणे खे करम खाने जा माण्हू धकड़ी विया पर पीराणो आहे किथे पीराणे खे दातू सावल ऐं पंहिंजो चाचो सादिक पुलिस वारा अस्पताल खणी विया मारा पुट पहिरें हल तो आते भुरल वारनि ॾे उन खां पोइ बचल खाने जो उता करे हलंदासीं पोइ सभई गॾिजी था हलूं हा बाबा पीराणो कोन्हे धड़ कोन आहे मां पलान कंदुसि पीराणे जो हलो तव्हां हलो बीठा छो जल्दी कयो मुर्शिद साईं मां रुगो इहो ई थो चाहियां त बचल सां ठाह थी वञे पाण में भाकुर पाए खीर खंड थी वञे करम खान मां बि इहो ई थो चाहियां पर साईं पर छा जेकॾहिं को मसलो आहे त ॿुधायो करम खान तूं मञी थो न त तूं ॾोही आहीं हा साईं मां बिल्कुलु ॾोही आहियां मूं जेके ॾोह कया आहिनि उहे त सभु तव्हांखे ॿुधाया अथमि त बाबा फ़ैसिले में तूं ॾंड ॾोह ॾेई सघंदे मुर्शिद साईं तूं बि मालिक आहीं जीअं हुकुम कंदे तीअं मां कंदुसि करम खान मां माण्हूअ जो मुल्ह मुक़ररु करे कोन सघंदुसि ऐं नई न्याणीअ जी इज़त जो एवज़ो बाबा सुठो आहे त कंहिं ॿिए खां फ़ैसिलो करायो बाबा साईं तव्हां मालिक आहियो भली तव्हां फ़ैसिलो न कयो रुगो मूंसां बचल खान ॾे गॾिजी हलो बचल खान जेको बि ॾोह ॾंड चवंदो उहो मां भरींदुसि करम खान मतां मुंहिंजे साम्हूं बचल खान तोसां रिआयत करे बाबा बचल खान जेकॾहिं रिआयत करे त तव्हां न चइजोसि बाक़ी ॾंड ॾोह जेको बि चवंदो मां भरींदुसि मां राज़ी आहियां मुर्शिद साईं कम सफ़ा ख़राब थी वियो आहे करम खान हिक तरफ़ तूं फ़ैसिले जूं ॻाल्हियूं थो करीं ऐं ॿिए तरफ़ वरी तुंहिंजा माण्हू पीराणे खे धक हणी अधु मुंहुं करे विया आहिनि मुंहिंजा माण्हू कहिड़ा मुंहिंजा माण्हू इहे सोभारे खान वारा ऐं ॿिया तुंहिंजे राज वारा
करम खान ही छा है? मुर्शिद साईं, इहा सोभारे जी चालाकी आ, जीअं फ़ैसिलो न थिए। करम खान तू जो राज फैसलो करण कोन तो चाहे त पोइ तू कीअं तो करण चाहीं? तर्स खलीफ़ा तर्स, फ़ैसिलो थींदो, ज़रूर थींदो। हाँ करम खान, ये हवाला खैर में फोन कयो थई? हाँ काजो आ सोभारा ॾाढो ग़लत कम कयो अथई। जेको तो हुकुम कयो, चई पीराणे के धक हणो ऐं आसूस धक। अञा ॿियो कंहिंखे माराइणो अथई करम खान? हुकुम कर दे कयासीं धक हिकु। सोभारा एतिरो सट ॾेई सियाणो कॾहिं खां थियो ही? जेकॾहिं इहा चालाकी तुंहिंजी गिचीअ में न पवे त मूंखे करम खान न चइजांइ। अॼु मूंखे पक थी वई त बचल खान असुल मुंहिंजो दुश्मन नाहे। असुल दुश्मन मुंहिंजो तूं आहीं सोभारा, तूं। समझी वए न करम खान, सुठी ॻाल्हि आहे। तूं जॾहिं सरदार जो दुश्मन आहीं त पोइ असांजो सजण कहिड़ो थींदे? असां इन सरदार जी वफ़ादारी में अंधा थी विया हूं। सोभारा सुठो इन में अथई त हींअर जो हींअर बचल जे पेरनि में किरी पंहिंजी ग़लतीअ जी माफ़ी वठ। करम खान हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, मां दुश्मन जे सीने में गोली त हणी सघां थो, पर उन खां माफ़ी कॾहिं बि नथो वठी सघां। बचल खान के दुश्मन चवण वारा एतिरी गैरत ज़रूर रख जीअं बचल जे राज जी न्याणी खजी वई आ, जीअं असांजे राज जी न्याणी खजी वञे हा त पोइ छा? अरे बचल खान जे राज में एतिरी गैरत ऐं ताक़त आहे जो बदले में न असांजे राज जी कंहिं बि न्याणीअ ॾांहुं आङुर न खई आ। जेकॾहिं फ़ैसिलो न थियो त इहो सभु कुझु थींदो ई। ऐं राज जे न्याणियुनि जे मथनि त पोतियूं लहाइण वारो तूं ते तूं। एॾियूं रड़ियूं छो थो करीं? करम खान सुठो अथई त मुंहिंजो भरजलो थी बि, बाक़ी बचल खान सां कॾहिं बि ठा नाहे करणो। चङो, मुर्शिद वरियल शाह के गवाह बणाए ऐं अॼु मां तोसां वाइदो थो कयां त बचल सां फ़ैसिलो बि थींदो, ठाह बि थींदो। ऐं सोभारा तूं मुंहिंजे हथां मरंदे, मुंहिंजे हथां। अदा सादिक ख़ैर त आहे? अॼु मायूस पियो लॻी, केॾांहुं वियो? तव्हांखे का बि ख़बर न आहे? न, असांखे त का बि ख़बर न आहे। छा थियो आहे? जेको बि थियो, अदाईदन ईअं सम्झ त असांजे ज़ख़्मनि ते लूण जा बुक बुक बुरकिया विया आहिनि। हाणे सब्र गुनाह बणिजी वियो आहे अदाईदन। इहो निभागो वलण किथे आहे? अदा वलण न अॼु सुधरियो न सुभाणे सुधरे, वेठे वेठे केॾा ॿाहिरि निकिरियो हलियो वञे। वलण सुधरंदो, कीअं न सुधरंदो? बिल्कुलु सुधरंदो। अदाईदन तव्हां कुझु ॾींहं इन वलण तो साह खणो,
असांजो कहिड़ो हुननि भाग्य में साफ़ हथ न आहे। पर तूं ॿुधाए थियो छा आहे? ॿुधायां ई थो अदाई न। पहिरीं त इन वलण लाइ सोचे वठां, पोइ करम खान आहे न, इन लाइ बि सोचे वठंदुसि। समझी वे? बाबा तू वलण लाइ छो थो सोची? रात जेका मच्छी चोरीअ जी विकिरो कई हुई न, उन जा वियो पैसा वठण। अधु भाई वारनि खे ॾींदो ऐं अधु घर खणी ईंदो। अधु रात जो उथी मच्छी मारण वेंदो। कारोबार फार्म करम खान जो, ईअं न? ऐं केॾी तव्हां सभु इहो ॿुधंदव त करम खान जा माण्हू वलण खे उफट मारे छॾियो। वलण जे मोटी अचण खां अॻु तव्हांखे मां जीअं चवां थो ईअं ई कजो। अदा तू चवण छा थो चाहीं? अॼु खे छॾियो, सुभाणे तव्हांखे सभु कुझु ॿुधाए छॾींदुमि। अॼु मूंखे बचल खान सां सभु कुझु ॻाल्हाइणो आहे। अमा पोपरी पेतीअ में मुंहिंजो बोस्की वारो पटको कढजां ऐं ॿिया जेके मुंहिंजा लटा आहिनि उन्हनि खे बिस्तरी करे रख। अॼु मां बचल खान जी उताक ते वेंदुसि। अदाई त न, ठोके ठोके हुन सां मूंखे ॻाल्हाइणो आहे। वक़्तु घणो गुज़री वियो आहे, घणो वक़्तु। अलाए इहो बचल खान मूंखे सुञाणे अलाए न। अदा सादिक, बचल खान खे ख़बर आहे त तूं मुंहिंजो सौटु आहीं। बचल खान खे इहा बि ख़बर आहे त मां वलण जो सोहरो ऐं पोपरीअ जो पीउ बि आहियां। ऐं बचल खान खे इहा बि ख़बर आहे घणा साल अॻु कच्चे मां मोहाणनि जो हिकिड़ो कुटुंब लॾे अची बचल खान जे राज में रहियो। इन्हीअ करे अदा आई त न, इन्हीअ करे माण्हू सम्झनि था त ईदन मीर बहर मोहाणो बचल खान जे राज जो माण्हू आहे। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो अदा ईद न, तोसां गॾु मां बि हाणे बचल खान जे राज जो माण्हू लिखियो वञा थो। अदा मूंखे भला सच सच ॿुधाए न, ॻाल्हि आख़िर आहे छा? ऐं त पोइ ॿुधो, गौर सां ॿुधो। इहो करम खान आहे, इन्हीअ करम खान जे माण्हू वेचारे पीराणे खे ॾाढा थक आया, ॾाढा थक। हू त हुनखे उफट मारणु चाहिनि पिया, अला हुनखे हयाती ॾिनी, बची वियो। मां हुनखे अस्पताल दाख़िल कराए आयो। बाबा चाचे पीराणे खे घणा धक लॻाइनि? हा मां, 3 माण्हुनि मिली करे पीराणे खे लठियुनि सां धकियो आहे। धकियो पेड़ो त उसजो छा मां तोखे ॿुधायां। ताक़तवर मुड़ुसु हो, ये लठियुनि जा धक सही वियो। जेकॾहिं इन जॻह ते ॿियो को हुजे हा न, फट कॾो को मरी वञे हा। माना त करम खान फैसले खां फिरी वियो, ईअं न? हा भॼाई, चङो थियो जो इहो करम खान फैसले तां फिरी वियो। त ख़बर अथव इहो इल्ज़ाम बि मूं ते लॻे हा, इन सादिक ते लॻे हा। छा तूं बचल खान जो फ़ैसिलो न मञी? अदाई त न, इहो फ़ैसिलो रुगो करम खान खां नाहे वठणो। करम खान सां गॾोगॾु पंहिंजे माइटनि खां बि फ़ैसिलो वठणो आहे। मां मुड़ंदुसि, असुल न मुड़ंदुसि। हिननि माइटनि ठारनि जे चवण ते असांजे पुठीअ में खंजर हयो अथनि, पुठीअ में खंजर हयो अथनि, पोयों वार कयो। अदा इतने तू इन मामले के छॾ न, छो हरूभरू इन मामले में पियो आहे। मूं हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे, हिकिड़ो फ़ैसिलो। शहर बि इन्ही मसइले जे लाइ वियो हुअसि। पोइ हाणे कहिड़ो फ़ैसिलो कयो अथई? जेको बि फ़ैसिलो कयो अथमि, तूं मञी
अलाए न मञी तो माइटनि खे ॾिनल संग मुंहिंजे करे मोटाए कादन खे ॾिनो। मां तुंहिंजो चवण की न कंदुसि। ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। पोइ मां बचियल खान सां ॿ ॻाल्हियूं करण वेंदुसि। तूं संभरी तयार थी त हलूं। तूं पाण वञी बचल खान सां ॻाल्हाए। बाबू बुरल मरी वेंदासीं न, करम खान खे माफ़ न अदा मूं त पंहिंजा हथ वढाए छॾिया, फैसलो करे या न करे मर्ज़ी जो मालिक। बाबा चाचो बचल खान करम खान सां अञा ॻाल्हियूं कंदो छा? ॻाल्हि त पुट फैसले खां चढ़ी वई आहे। छाजा फैसला थी? बाबा हाणे त घर घर बाहि भड़की वई आहे, इहा कीअं विसामंदी? चाचे पीराणे खे बि त ज़ख्मी करे विया। सही तो जीअं त मरम सुभाणे बाबे खे ऐं चाचे बुरल खे मारे सघनि। अदा बुरल नंढा आहे पर ॻाल्हियूं त सही था। पाण खे भाऊ बचल सां ॻाल्हाइणो पवंदो। अदा उर्स बचल खान सां छा ॻाल्हायूं, असांखे त शर्म थो अचे। दुश्मन ओड़ा ठा जूं ॻाल्हियूं थो करे, वरी जहिड़ो थो करे। सभु कुझु सम्झी बि चाचो बचल खान हक़ीक़त खां अखियूं थो ॿुटे त पोइ असांखे अखियूं खोलणी पवंदी। बाबा तव्हां चाचे बचल खान सां ॻाल्हायो, जे ॻाल्हि सम्झे थो त ठीकु आहे, न त पोइ बि असां उहो ई कंदासीं जेका भाऊ बचल खान जी मर्ज़ी हूंदी। पीराणो मुंहिंजो सोट आहे, जिन जा न बच्चा मुआन, उहे बि भाऊ बचल खान सां अखि खणी कोन था ॻाल्हाइनि, त पोइ असां छा ॻाल्हाईंदासीं? अदा उर्स असांजी इज़त बचल खान जे सिर सां आहे। हल तो थी हली हुनजो भर जलाउजे। बाबा तव्हां वॾा आहियो, हली वञो, असां कोन था हलूं। नरम ढोलू उथो हलूं। कमला जल्दी कर, कुछ दे पानी का गिलास दे, जल्दी कर। केड़ो जालम जमानो अची वियो। राम 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 राम। परमेश्वर पतड़ी रख जाए। आसूदे मन के तुझो ही आधार थी, बाकी न त राज राण खां वयो। खैर त आहे धणी? खैर किथे आहे कमला, सॼो राज रावण जी अख में आहे। जंहिंखे तो मौक़ो मिले वारो वॼायूं थो वञे। छा थियो आहे? तूं एतिरो हिशल छो आहीं? मूंखे त ईअं थो लॻे ॼण मौत सां जंग विड़ी आयो हुजे। हा कमला, ईअं ई समझ। अॼु करम खान पीराणे खे एतिरो ज़ख्मी कयो आहे, मूंखे त ईअं थो लॻे त आसूदे मल जी आत्मा खे ज़ख्मी कयो अथई। कमला छा कजे, छा कजे? हिन राज में अमुन ऐं शांति कॾहिं थींदी, कॾहिं ख़ुशियूं मोटी ईंदियूं? ए परमेश्वर पतड़ी रखजाए। असां कंहिंखे चऊं? असांजी करम खान किथे ॿुधंदो? भागवंत आसूदो मल शांतीअ जे लाइ छिड़ बि ॾेई सघे थो। नाहक माण्हू था मरनि, ॻाल्हि कुझु बि कोन्हे। हा, हिक ई ॻाल्हि ते जहिड़ो ख़त्म थी सघे थो। रुगो अधु बचल खान चवे त अॻिते असां करम खान जे सरदार खे वोट ॾींदासीं। भली राज मरी वञे, पर ईअं बचल खान छा आसूदो मल उनखे कोन चवंदो त बद किरदार माण्हुनि खे वोट ॾियूं? जंहिंजो किरदार ख़राबु आहे इहो त मरण जे बराबरि आहे न। कॾहिं बि कोन थींदो अहिड़ा माण्हू वोट वठी मथे वञी विहनि। मुखालफ़त कंदुसि। धणी पो बाक़ी इहो जहिड़ो ख़त्म थींदो कीअं? कमला कमला, भॻवान भली कंदो। सुभाणे खां वठी आसूदो मल हिक हिक जे दर ते वञी हथ ॿधी विनती कंदो। आख़िर कंहिं त आत्मा खे इंसानियत जो अहसास थींदो। बचल खान थोरी देर पहिरीं मूंखे मिलियो ख़लीफ़ो, उन त वरी ॻाल्हि ई ॿी कई। चई त इन झेड़े सां करम खान जो को वास्तो ई कोन्हे। बाबा जॾहिं कंहिंजो इन ॻाल्हि सां वास्तो ई नाहे त आख़िर पीराणे खे धक कीअं हणाया? बाबा साईं, मुंहिंजे ख़्याल में त इहो सॼो कमु जेको आहे न, इहो कमु अथव सोभारे खान जो, जीअं फ़ैसिलो न थी सघे।
ॿियो ख़बर आहे बाबा हीराणे जी तबियत जी? हीराणे जो बचाव थी वियो आहे बचल खान, अस्पताल मां उथारे घर छॾे आया आहियूं। छा थो चए पीराणो? बाबा साईं, हीराणो चवे थो त उनखे धक पंहिंजे राज सां गॾी सोभारे आया आहिनि। धक हणाइण वारो करम खान। बाबा इहो पीर साहब वारो ख़लीफ़ो त चए पियो इन कम सां करम खान जो कुझु बि वास्तो न आहे। ही जेको कमु आहे सोभारे करायो आहे। काल ताईं त सोभारो खान करम खान सां गॾु, अॼु कीअं आजो थी न बचल खान? इहो सभु कुझु कराइण वारो करम खान ई आहे। दातू बेली सियाणो थी कुछ गाल के सोच। करम खान साईं वरियल शाह वटि वेठो हो ऐं वरियल शाह इन ॻाल्हि जो गवाह आहे। चाचा फोग, इहा सॼी चालाकी करम खान जी आहे। इहे अटकलूं सटकलूं वञी ॿियनि सां करे हाणे असां करम खान जे रत जा ठुक पीअंदासीं। बचल खान बाबा, हे तव्हांखे मुंहिंजो भाउ, तव्हां 2-3 ॾींहं वञी घर वियो, तव्हांखे रोज़ हाल अहवाल मिलंदो। बाक़ी करम खान सां फ़ैसिलो त कोन थींदो। केर थो मरे केर थो बचे, हिन जो फ़ैसिलो पोइ कंदासीं। इहो बि यादि रखो, महीना कोन लॻंदा, 2-3 ॾींहनि में फ़ैसिलो थी वेंदो। ॾाढो हाणे हीअं कर, हीअ राज जी पग लाहे रखां थो तुंहिंजे मथे ते, मां वञी वियां थो घर, ईअं न? बचल खान बाबा, ही तव्हां छा था चओ? छो? मूंखे जॾहिं माठ करे ई वेहणो आहे त राज जा फ़ैसिला बि तूं कर न। मार भली करम खान जो सॼो राज, असांजा माण्हू थोरा मुआ आहिनि न, इन करे वञ जे वड़ी तीअं कर वञी। जॾहिं घर घर में लाश निकिरंदो पोइ असांखे माण्हू मुड़ुस माण्हू चवंदा, कंधार चवंदा, गोॾियो चवंदा, ईअं न? बाबा ॾाहा थियो, इन्हनि झेड़नि झटनि में आख़िरकार रखियो छा आहे? हू करम खान बान बचल खान वटि फ़ैसिले जे लाइ मेड़ू मिंथू थो पियो, या तव्हांखे सब्र नथो अचे? सब्र कयो बाबा, सब्र कयो। छा सब्र कयो? इन सब्र जे करे ई तेन मंज़िल ते पहुता आहियूं असां। काल करम खान केस कयो, अॼु सोभारे माण्हू लेटाया आहिनि। इहो ॾींहुं परे न आहे जो दुश्मन जा हथ तव्हांजी पगुनि ताईं अची पहुचंदा। बाबा बचल खान जी पग जी तरफ़ जेके बि हथ वधिया न, उहे हथ सां कुलनि खां कटे छॾींदा। बचल खान, या पग जेका तव्हांजे मथे ते आहे, या तव्हांजे मथे ते ई सुहे थी। तव्हांजी आख़िरी हिनकीअ ताईं सॼो राज या पग तव्हांजे मथे ते ॾिसण थो चाहे। तुंहिंजी इहा पग ई त आहे जंहिं मथां असांजे राज जा 4 जवान सिर ॾेई चुका आहिनि। जॾहिं सॼो राज घुसी वञे न, पोइ पंहिंजे भागनि खे चइजां, बचल खान ॾाथू जल्लाद सां गॾु तव्हां बि जल्लाद बणिजी वेंदव। हेॾे कसई बणिजी माण्हू कोन अथव। नंढनि मासूम ॿारनि खां पीअर खसींदव, उन्हनि खां जिन अञा छेड़े जो लफ़्ज़ बि ॻाल्हाइण न आहे सिखियो, उन्हनि खां दुश्मन जे वननि खे वार खोलराए वरनि मथां वेण कराईंदव। ॿोड़नि खां जवान पुटनि जो सहारो खसे, उन्हनि कमज़ोर कुलनि ते उन्हनि जा लाश खणाईंदव। एॾा बेरहम बणिजी वेंदव ॾातू। ऐं पोइ तव्हां बचल खान जे राज जा माण्हू बि सॾाईंदव न ॾातू, न। खुदा जे वास्ते जो सभु कुझु करणो ई अथव त पोइ बचल खान खां ई राज जी पग वापस वठो ये पग। मुर्की मरकी महला मल्हा। बचल खान अमन पसंद इंसान आ, अमन पसंद माण्हू आ ॾातू। बाबा साईं, इहा जेका तव्हांजे सिर जे मथां पग आहे न,
इहा तव्हांजे सिर जे मथां ई रहंदी। रातो सावल बाबा जीअं बचल ख़ान चयो थो ईअं ई कयो। बचल ख़ान को ग़लति कोन थो चए। बाबा कुझु सम्झो। समझूं सब था चाचा, पर असांजो हाँ तो सड़े, अंदर तो बड़के असांजो। यो करम खान शइ कहिड़ी आहे? ही करम खान जो कम नाहे, अरे नाहे करम खान जो कम। तव्हां नथा ॼाणो बाबा, नाहे। तव्हां त सम्झो ई नथा त मां करण छा थो चाहियां। जे ॿुधण था चाहियो त पोइ ॿुधो। मां दुश्मन जे बंदूकुनि जा मुंहुं हिकु तरफ़ करण थो चाहियां, जीअं उन्हनि बेरहम बंदूकुनि जे ठकावनि खां असांजो राज अमन में रहे। हिते सिर्फ़ ठकावा हुजनि त शादी ऐं ख़ुशियुनि जा ठकावा हुजनि। ये कीअं थींदो बचल खान? ईअं ई थींदो नातो, ईअं ई थींदो। तूं हाणे हिकिड़ो कमु कर, सिधो वरियल शाह वटि वञ, उन को समूरो हवाल वठी मूंखे अची ॿुधाए। सावल बाबा तूं बि कॾहिं वञीस। आदर बाबा। अच सावल। हो गयो बाबा, हल त पाण पीराणे खां पुछे अचूं। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।